आला पुलिस जो जुआरनि खिलाफ क्रैकडाउन। पुलिस जो एसएचओ की अगवानी में बागड़ी बाजार वेझो जुआ के अड्डे ते छापो। जुआरनि में भाज 5 ॼणा गिरफ़्तार। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे मटियारी मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी तो नाज़रीन तव्हांखे आगाही ॾींदो त हालात हाला पुलिस जो जुआरनि खिलाफ क्रैकडाउन शुरू। पुलिस जो एसएचओ जी अगवानी में बागड़ी बाजार वेझो जुआ जे अड्डे ते छापो। जुआरनि में भाज पइजी वई, 5 ॼणा गिरफ़्तार कया विया। गिरफ़्तार थियलनि समेत फ़रार थींदड़ मथां केस पिणु दाख़िल थी वियो। इन बारे में हाला पुलिस जो चवणु आहे त एसएसपी मटियारी मोहम्मद कलीम मलक जे हिदायतुनि ते एसएचओ न्यू हाला हाजी ठारो खान भट्टी पुलिस पार्टी सां गॾु हाला शहर जे बागड़ी बाज़ार वेझो पुराणे शदादपुर स्टाफ वटि जुआ जे अॾे ते छापो हणी 5 ॼणनि आशिक वलद लखारिनो, हाजन वलद अब्दुल लतीफ कोरेजो, अब्दुल रज़ाक वलद रुस्तम, गुलाम मोहम्मद वलद महरम चांडियो, गुलाम सेन वलद लौंग डायरीअ खे गिरफ़्तार करे वरितो आहे। वधीक तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पुलिस गिरफ़्तार थियलनि वटां 104 ताश जा पत्ता ऐं 4747 कैश पैसा पिणु हथ कया आहिनि, जॾहिं त कुझु जुआरी फरार थी वञण में कामयाब थी विया। पुलिस छापे दौरान जुआरियुनि में भाज पइजी वई। पुलिस गिरफ़्तार कयलनि ऐं फरार थी वियलनि ते जुआ एक्ट तहत केस दाख़िल करे छॾियो आहे, जॾहिं त पुलिस पारां वधीक जांच जो अमल हलंदड़ आहे। जी महिरबानी फिदा हुसैन तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।